नासी नवां क्या नासी सिंध में बरसात दौरान 341 माण्हू फौत 1000 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि। शहर जिली नामेमर जो चवणु आहे त 2,87,000 घर मुकमल तौर तबाह ऐं 4 लख घरनि खे जिस्मी नुक़सान पहुतो आहे। हेल ताईं 4 लख खां मथे बरसात मुतासिरनि खे रिलीफ कैंपनि में तरसायो वियो आहे। कोशिश आहे त जल्द खां जल्द मुतासिरनि खे रिलीफ ॾिनो वञे। सूबाई वज़ीर जो वधीक चवणु आहे त बरसात ऐं ॿुॾ जी तबाहकारी सबबि सॼो मुल्क मुतासिर थियो आहे। सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान खां पोइ ख़ैबर पख्तूनख्वा में बि कुदरती आफ़त आई आहे। शर्जीली नामेमर जो चवणु आहे त केतिरा बि इख़्तिलाफ़ हुजनि पर सभिनी सियासी पार्टियुनि सां गॾिजी कमु करण लाइ तयारु आहियूं। क्योंकि एक तो आपकी बरसात की तबाहकारियां थी और अब बरसात के बाद सैलाब की तबाहकारियां, और खुदा ना करे लेकिन जो आइंदा चंद दिनों की प्रेडिक्शन आ रही है वो भी कोई अच्छी खबरें नहीं आ रही, तो वो भी एक बहुत बड़ा थ्रेट है। इसके लिए हुकूमतें जो भी वसाइल हैं उसको 100% बरकरार लाते हुए, और शायद मैं कहता हूँ 100% से ज़्यादा बरकरार लाते हुए तमाम एक्विजिशंस जो हैं, और हर शख्स वो कोशिश कर रहा है कि लोगों को किस तरह रेस्क्यू किया जाए। पहली प्रायोरिटी है कि लोगों को रेस्क्यू करना, रेस्क्यू के बाद फिर दूसरी प्रायोरिटी है कि उनको प्रॉपर तरीके से उनकी रिहेबिलिटेशन की जाए और उनको जो भी बेहतर से बेहतर सहूलत दी जा सकती है उसका अमल किया जाए। और इसी वजह से इंटरनेशनल डोनर एजेंसीज को, पूरी दुनिया को, पूरी ठीक है ममालिक से ये अपील हुकूमत सिंध की तरफ से और वज़ीर आज़म पाकिस्तान की तरफ से की गई है कि आप बढ़ चढ़ के इस एक कुदरती आफत, और मैं कहूँगा कि ये शायद हिस्ट्री में इतनी बड़ी कुदरती आफत कभी नहीं आई है, इस पर सब बढ़ चढ़ के काम करें। मैं सिंध की बात करूँ तो ये टेंटेटिव मैं दे रहा हूँ फिगर्स, मैं कह रहा हूँ उसमें तब्दीली किसी हो सकते हैं, उसको प्लीज़ मीडिया से गुजारिश होगी कि आपने ये बोला था कि और फलाने डिस्ट्रिक्ट आपने ये चीज़ काउंट नहीं की। इस वक्त टोटल नंबर ऑफ डेथ जो अभी तक रिपोर्ट हुई हैं, और कुछ डेथ ऐसी होती है जो रिपोर्ट नहीं भी होती, या सैलाब में खुदा ना खास्ता कहीं कुछ ऐसी बॉडीज हैं जो बाद में डिस्कवर मिल जाती हैं। अभी कुछ 20-25 दिन पहले की बात है, पंजाब में जो सैलाब आए थे उनकी बॉडी सक्कर बैराज से निकाली गई, आपको भी पता है। तो इस तरह जो रिपोर्ट हुई वो टोटल नंबर ऑफ डेथ्स सिंध भर में वो 341 डेथ्स रिपोर्ट हुई है। इंजरीज जो है वो 1009 रिपोर्ट हुई है। इसके बाद मेरे पास कोई डिस्ट्रिक्ट वाइज की डिटेल है, मैं उसको डिस्ट्रिक्ट वाइज अभी नहीं पढ़ना। जी नाज़रीन, सूबाई वज़ीर शर्जीली नामेमर चवां ॻाल्हि ॿोल ॿुधी सन चवणु हो त सिंध में बरसात दौरान 341 माण्हू फौत ऐं 1000 खां वधीक ज़ख़्मी थिया। 2,87,000 घर मुकमल तौर तबाह ऐं 4 लख घरनि खे जिस्मी नुक़सान पहुतो आहे। संदसि वधीक चवणु हो त हेल ताईं 4 लख खां मथे बरसात मुतासिरनि खे रिलीफ कैंपनि में तरसायो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ हैदराबाद जहांगीर सेड़ो खां। जी जहांगीर, आगाह कजो वधीक छा चवणु हो सूबाई वज़ीर जो? जी बिल्कुल, सिंध के इतलात खाते वाले सूबाई वज़ीर शर्जीली नामेमर हिन वक्त शहबाज बिल्डिंग हैदराबाद में शहबाज हाल में जो सो मीडिया से गुफ्तगू कई है। उन बुधायो त सदियुनि में जेका असांखे हेतिरी तबाही नथी ॾिसण मिले जेका हिन वक्त थी है पूरे पाकिस्तान ऐं सिंध समेत। उन्हनि जो चवणु इहो हो त पूरी सिंध में तमामु घणी तबाहकारियूं थियूं आहिनि। हुकूमत पंहिंजी तमामु घणी कोशिश करे रही है त पंहिंजे वसीलनि खां वधीक जेको आहे सो जेके बरसात मुतासिर उनकी खिदमत कई वञे। उन इन सिलसिले में सिंध में थींदड़ तबाहकारियुनि जा अंग अखर पेश किया। उनजो चवणु इहो हो त सिंध में इन वक्त ताईं 343 माण्हू जेके अजल जो शिकार थी विया आहिनि बरसातुनि जे करे, ऐं 1080 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। इन खां अलावा उनजो चवणु इहो त सिंध हुकूमत हिन वक्त ताईं 4 लख खां मथे जेके बरसात मुतासिरीन खे मुख़्तलिफ़ महफ़ूज़ मक़ामात ते जेको आहे सो मुंतकिल करे चुकी है। उनजी खाद खुराक ऐं जेको आहे सो खाधे पीते जो पिण बंदोबस्तु कयो आहे। उनजो चवणु इहो आहे त ही हिन वक़्तु ॾुखी घड़ी आहे असां सभिनी जे मथां,
त रुगो हुकूमत ते जेको आहे सो इनसार न कयो वञे। असां सभिनी जो फ़र्ज़ु थिए थो, असीं अपील कयूं था माण्हुनि खे त हुकूमत जे क़ाइमु कयल रिलीफ फंड में वधि खां वधि जेको आहे सो पैसा जमा कराइनि, त जीअं असीं जेको आहे सो बोर मुतासिरनि जी वधि खां वधि जेका असां बरसाति मुतासिरनि जी ख़िदमत करे सघूं। ऐं गुज़ारिश कंदुसि हर माण्हू खे त हिन वक़्तु ही वक़्तु तनक़ीद जो न आहे। हिन वक़्तु असां सभिनी खे सभु पंहिंजा सियासी वीछा विसारे हिकु प्लेटफॉर्म ते गॾिजी हिन जेके आहिनि से परेशान हाल माण्हुनि जी मदद करणु घुरिजे। जी महिरबानी जहांगीर तफ़सीलनि लाइ।